जेके सऊदी अरब ऐं दुबई ऐं जा जेके सिंधी आहिनि उहे बि इंटीरियर जा ई माण्हू आहिनि, उहे असांखे ॿुधंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि ऐं पंहिंजी फरमाइशूं कंदा आहिनि. ऐं हींअर तव्हांखे सॼो इंटीरियर ॾिसे पियो, यानी हींअर मां वटि एलीट क़िस्म जा वधि में वधि साईं रईस वेठो आहे, साईं जेको रईस नसीर चांडियो साहिब पंहिंजी क़ौम जा सरदार बि आहिनि ऐं ही त एलीट क़िस्म जा माण्हू आहिनि. पर मोस्टली असांजा जेके व्यूअर्स आहिनि, मुंहिंजा जेके परस्तार आहिनि, इहे सभु इंटीरियर सां इन्हनि जो जेको आहे तालुक़ आहे. ऐं हींअर सभु तव्हांखे वेठा ॾिसनि पिया ऐं बेचैन आहिनि तव्हां खां कुझु ॿुधण जे लाइ. बिल्कुलु सही. सर मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदसि, मूंखे हिकिड़ो सेकेंड ॾियो, बिकॉज़ वॉइस जेकी क्वालिटी अचे उहा सुठी अचे तव्हां ताईं. जी कोई मोड़ ले आवो, जावोनी कोई मोड़ ले आवो, वो पुत्र मिठे मावे वे अल्लाह सबनू देवे वे गल सुन छलिया, छोरावे का दलाई रोला. माशाअल्लाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त, मज़ो अची वियो. तव्हांजी एक्चुअली जेका सिलेक्शन आहे उहा बि कमाल आहे. अच्छा, मूंखे आइना मां तव्हांजा कुझु कलाम अहिड़ा ॿुधा हुया जेके जिन में मॉडर्न क्लासिकल मूंखे जेको आहे सो उहा शइ नज़र आई. ऐं तव्हांखे कुझु यादि आहे त तव्हां जॾहिं असां हिकिड़ो धरती ते प्रोग्राम कयो होसीं जंहिंमें तव्हां होस्ट हुयो, उते तव्हां हिकिड़ो क्लासिकल मॉडर्न क्लासिकल हिकिड़ी शइ ॿुधाई, मूंखे अॼु ताईं उहा कोन थी विसरे. तव्हांजो आवाज़ जो मूंखे यादि न आहे न बोल, तव्हांखे त यकीनन जेके इहे शयूं यादि हूंदियूं. हा, पर उन वक़्तु कहिड़ो ॻायो उहो मूंखे यादि न आहे. जेकी कुझु मुंहिंजे पेज ते तव्हां वेंदो त तव्हांखे उते नज़र ईंदियूं त कुझु शयूं आहिनि. हिकिड़ो मतिलबु मूंखे आई नो कि क्लासिकल ऐं सूफ़ी क्लासिकल एंड देन फोक जो हिकिड़ो मिक्सचर ठाहे करे मां ज़रूरु ॾींदी आहियां. इंटरनेशनली पंहिंजे सिंध खे प्रमोट कंदी आहियां, पाकिस्तान खे. ऑब्वियसली जॾहिं हिकिड़ो आर्टिस्ट थो थिए त उहो पंहिंजे मुल्क खे बि प्रेज़ेंट थो करे. एंड हियर इज़ द पाकिस्तान पेज जेको अॼु डिफेंस डे ॾींहं ते मुंहिंजो प्रोग्राम हो, त हुन में मां पंहिंजे पाकिस्तान खे बि प्रेज़ेंट करणु. सो असां पाकिस्तानी आहियूं ऐं बीइंग पाकिस्तानी सिंध जेको आहे असांजो हुनखे प्रमोट करणु या हुनजो राग रूप शाइरी सूफ़ीज़म छा आहे इहो मां प्रमोट कंदी आहियां आउट ऑफ कंट्री लाइक कैनेडा, अमेरिका. मां माशाअल्लाह घणा मुल्क ॾिठा आहिनि, हुननि में परफॉर्म कयो आहे. अहिड़ो क्लासिकल मॉडर्न क्लासिकल कलाम ॿुधायो जेको अमूमन तव्हां पंहिंजे फंक्शन्स में या पंहिंजे टीवी शोज़ में तव्हां ॻाईंदा रहंदा आहियो. मूंखे हाणे जेको ज़हन में उहो थी ॿुधायां, हाणे ईअं स्पेसिफिकली कोई यादि कान थो बीहे त कहिड़ो इन महिल ऑल द वे. जेको तव्हांखे सुठो लॻे को मसलो न आहे. बहितरीन हिकिड़ो सूफ़ी कलाम आहे, उहो मां तव्हांखे ॿुधाईंदसि. ॿुधो त मुंहिंजे अखियुनि मुझे साजा सरूर, मुझे अखियुनि जा नूर, मुझे साजा सरूर, वने हुरन कसूर, तुंहिंजा पूरन ते पूर, सुते वेठे सुबुह तोड़े शाम जो विरद असुर तुंहिंजे नाम. माशाअल्लाह, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे. अल्लाह पाक तव्हांजे आवाज़ में अञा बि वधीक सुर ऐं सोज़ ऐं इहे सभु शयूं ॾे. ऐं छा ॿुधाईंदव? त तव्हां हिकिड़ो मुंहिंजो नालो अनीना त न था चओ, आइना था चओ त माण्हू वरी थोरो आइना मां आइना थो चवां. आइना फिदा. इट्स अनीना अनीना फिदा. या Anina Fida. Okay. She is Anina Fida. Nice. माशाअल्लाह. छो त वरी असां जेको पढ़ूं था उन ते अंग्रेजी में लिखियल आहे न, त उहो थोरो हेठि मथे थी थो वञे. हा, न ओके करे मां चयो ऑब्वियसली माण्हू सर्च कंदा त उन्हनि खे नालो सही ख़बर हुजणु खपे. ओके. कलंदर शहबाज जी मज़ार थी या सचल साईं जो पहलो परफॉर्म करे चुकी आहियां. ऐं
इस्लामाबाद में घणो परफॉर्म कयो आहे. मां इंटीरियर में एतिरो मुंहिंजो एक्सेस न आहे, अलाए हुनजी मूंखे वजह ख़बर न आहे, पर मां चाहियां थी पंहिंजे माण्हुनि ताईं मां ज़रूरु पहुचां जेके असांजा इंटीरियर जा जेके आम माण्हू आहिनि. इलीट क्लास त सुञाणे थी, पर जेको आम लिसनर आहे न उनखे मां पहुच में नथी अचां, मूंखे सम्झ नथी अचे छो, पर हाणे हुनजो वरी तव्हां ज़रियो ज़रूरु ठहिजो. न इंशाल्लाह हाणे तव्हांखे सॼो इंटीरियर ॾिसे पियो. तव्हांजे लाइ मां ख़ूबसूरत हिकिड़ो एमन में ॿुधायांव थी साईं लतीफ़ साईं जो हिकिड़ो कलाम. बिस्मिल्लाह. हबीब तू तबीब तू दर्द जी दवा जानिब मुझे जिया में आज़ार जानवा साहिब बदे शफा मरीज़न खे सराहे त हे कुछ सॉन्ग्स हूंदा आहिनि जेके तव्हां विदाउट म्यूज़िक नथा ॻाए सघो. मूंखे यादि आहे ऐं परफॉर्म ॾाढो दफ़ो जॾहिं जॾहिं ॿाहिरि वेंदा आहियूं त जेके नॉन सिंधी उन्हनि खे असांखे पंजाबी सराइकी उर्दू ॿुधाइणो पवंदो आहे, त उते मां अक्सर कंदी आहियां परफॉर्मेंस हिनजी नुसरत फतेह अली खान साहब. अच्छा माशाल्लाह. इहो जेकॾहिं हिनजो हिकु अधु को मिसरो तव्हां ॿुधाईंदव त पब्लिक खे वधीक एंटरटेन थींदी. नज़र कदमी पावे सैया बेड़े बन्ने लाया तो निभावे सैया ना किधरे जावे साया. एक विरद है दम दम अली अली, एक विरद है दम अली अली, सखी लाल कलंदर मस्त मस्त, झूले लाल कलंदर मस्त मस्त. मस्त मस्त कलंदर माशाल्लाह. वाह मस्त कलंदर अली 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 जबरदस्त जबरदस्त. मज़ो अची वियो जॾहिं जॾहिं मस्त कलंदर जॾहिं कलंदर जो ज़िक्र ईंदो आहे त इहे जेको आहे बाक़ाइदे रूह रूह खड़ी थी पवंदी आहे, छो त असां मुल्क में या असांजे लाइ न सिर्फ़ु पूरी दुनिया में जिते बि इहो ॻायो वञे थो, उहो यूरोपियन हुजनि, कैनेडियन हुजनि, अमेरिकन हुजनि, फारिस वारा हुजनि, माना उनखे इहो हिकिड़ो एसेंस आहे. असांजे सिंधी मतिलबु हिकिड़ो त दमत कलंदर जेको आहे असांजो, उहो बि लाल मेरी पत रखियो, उहो बि ॾाढो ज़बरदस्त ख़ूबसूरत ॿियो थी ॿुधायां. उहो सर इहे सभु ॿुधाए वरी म्यूज़िक ते ॾाढा ठहंदा आहिनि, तव्हां कॾहिं लाइव म्यूज़िक ते ॿुधाइबो. ओके ठीकु आहे ठीकु आहे. ॾाढो ख़ूबसूरत हे बि उस्ताद बुखारी साहब जी आहे. माशाल्लाह ज़बरदस्त. बिस्मिल्लाह. हिकु तोखे करणी पवंदी ॿियो पवंदी हिन में कुर्बानी जानी जानी वो वाह जबरदस्त 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 जबरदस्त. महिरबानी तव्हांजी, कुर्ब वॾा, लख एहसान तव्हांजा. ऐं इंशाल्लाह वरी ज़िंदगी जे कंहिं न कंहिं मोड़ ते मुलाक़ात थींदी. वेंदे वेंदे इहो ॿुधायो त तव्हां पाकिस्तान टेलीविजन ते ॻायो आहे? सर पाकिस्तान टेलीविजन ते ऐं उर्दू चैनल्स तमाम ते
ऐं माशाल्लाह मां इस्लामाबाद में सॼा कॉर्पोरेट लेवल जा प्रोग्राम्स मुंहिंजो प्रोफाइल ॾाढो हाई आहे पर मां मुंहिंजा जेके सिंधी मारूअड़ आहिनि न मूंखे उन्हनि ते पहुचणो मुंहिंजो प्रोफाइल ॾाढो हाई आहे हाणे बि मां जितां प्रोग्राम मां आई आहियां उते इलीट क्लास सॼो पर I don't need them. I need the common peoples who listen me, who understand me. मां उन्हनि मारूअड़ ते ख़ासि करणु चाहियां inshallah they are very keen to listen you inshallah तव्हांखे यकीनन उनजी वोट मिलंदी ऐं तव्हां उन्हनि जो रिज़ल्ट ॾिसंदो मां तव्हांजो सॼो जेको बि तव्हांजा पेजिस आहिनि उहो मां सॼी संगत खे हींअर ॿुधायां थो त उहो सभु इंशाल्लाह ताला तव्हांखे फॉलो कंदा तव्हांजी वॾी महिरबानी लख एहसान तव्हांजा कुर्ब वॾा ऐं इंशाल्लाह मुलाक़ात थींदी थैंक यू मैडम ओके